बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुलन जी मौसम कलियूं न आंदियूं ॿार आंदा पुटन जा लाशा। दोस्तो भाइरो पालारी बिरादरी जा मोज़िज़ मुंहिंजा सभई चङो सलाम अलैकुम। तज़ियती मेड़ आहे, इन में घणी तकरीर कजे मुनासिब कोन थो लॻे। दोस्तनि अॻु में ई काफ़ी ॻाल्हायो आहे, पर आउं थोरी इन में वज़ाहत थो कयां, हिकु अधु सुवाल बि छॾियां थो। हिते असीं सभु अचूं था, हिकिड़ो अधु सुवाल छॾे था वञूं या अधु ॻाल्हि करे था वञूं त बाबा पुलिस बेवाजिबियूं थी करे, बाबा मञूं था तारीख़ में सदाईं ईअं थींदो रहियो आहे, पर इहो कॾहिं कंहिं कोन सोचियो आहे इन SHO खे केरु रखायो आहे। ऐं स्पेशली नूरियाबाद जी SHO लाइ CM हाउस जी फ़ोन त वञे थी, केरु हटे थो, कंहिंजो दादलो SHO हटाइनि था, को जेको रेती जी दुकान था मंत्रियूं थो वठे उनखे हटाइनि था, त CM हाउस ताईं अप्रोच थिए थी, मिनतूं थियनि थियूं, उनखे वापसि रखायो थो वञे। पर हेॾी जॻह हिते करबला थी आहे पालारी नौजवाननि सां, जेके असांजा कोस्तान वासी हुआ, मिसकीन हुआ, उन लाइ कंहिंजो को बि नंढो बयानु मुंहिंजी नज़र मां त कोन गुज़रियो आहे। तव्हांजी नज़र मां गुज़रियो हुजे त वधीक तव्हांखे ख़बर हूंदी। ॿियो, रस्ते में ईंदे शेख साहिब सां कचहरी कंदो आयुसि, हिकिड़ी ॻाल्हि ते मूं सुवाल शेख साहिब खां पुछियो त असीं गॾिजूं था सभु पालारी बिरादरी जा मोज़िज़, ख़ासि केली ॿियूं जेके बि ज़ातियूं आहिनि, सभु जी हिते गॾु थिया आहियूं, पर सदाईं असीं तॾहिं गॾिबा आहियूं जॾहिं असांखे का फुरत थींदी आहे, जॾहिं को असांजो माण्हू मारिजी वेंदो आहे। कॾहिं अमीं सोचो त को ख़ुशी जो लम्हो आयो हुजे त असीं गॾिया हुजूं, असीं गॾु नचिया बि हुजूं, पर इहो थियो ई कोन्हे को, इहो उन्हनि थियणु ॾिनो ई कोन्हे को। पर जेके असांजा देसी दलाल आहिनि, माफ़ु कजो कंहिंखे बुरी ॻाल्हि लॻे त इहा लॻे के धारे के का हिमती कोन थी थिए, जेसीं घर जो कुतो उन्हनि सां गॾु न हूंदो, जेसीं उनखे का मजाली कोन थी थिए। सो आउं चवां थो त बाबा हीउ जेको पुलिस ॾाढी दर्दगी जो मुज़ाहिरो कयो आहे, ईअं थींदो ई कोन्हे को। पर उन लाइ छाकाणि त मामिलो कोर्ट में आहे, साईं गुलाम हुसैन पालारी एडवोकेट जी सरवराई में पैनल ठहियो आहे, उन 22 जी एप्लीकेशन दाख़िल कई आहे, जीअं त ॿ तारीख़ ते हेरिंग रखियलु आहे। इनशाला इन्हनि जा कातिल गिरफ़्तार बि थींदा, ऐं असीं चऊं था त इन्हनि कातिलनि सां जेके गॾु आहिनि सभिनी जा हथ उन्हनि जी गिचनि में हुजणु घुरिजनि। ऐं आख़िर में आउं सिर्फ़ु हिकिड़ो सुवाल शेर जी सूरत में छॾे थो वञा, मुंहिंजा सभु चङा वेठा आहिनि, त के शाइर चयो त भाग्य न हूंदे भूअ में हीअ छो हेॾी भेल, ॻाल्हियूं हर ॻोठ में। सो तव्हां सभु भाग्या वेठा आहियो, सोचो त हीअ भेल छो थी थिए, इहा भेल न थियणु घुरिजे। असीं किथे ईअं न सोचूं त इन भेल में असांजा हथ हुजनि, पोइ तारीख़ ॾाढी बेरहम हूंदी आहे, तारीख़ कंहिंखे बि बख़्श कोन कंदी। सो महिरबानी कयो, पंहिंजे माण्हुनि जी पालारी हुजनि, ख़ासि केली हुजनि, बुरफ़त हुजनि, जोकिया हुजनि, उन्हनि जी मालिकी कयो। अभी चङा आहियो, अवां सभिनी त इहो फ़र्ज़ु थो थिए त पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहो, त इहे सभु अवां सां गॾु बीहंदा। हीअ असीं ॾाढी असांजी ज़रख़ेज़ ज़मीन आहे, सभिनी खे कोस्तान जूं ज़मीनूं थियूं खपनि, त सभु अची बिरोकरी बि कनि था, पोइ सभु उतां कराची मां हली बि अचनि था, पोइ असीं सभु उनजा डार्लिंग थी था वञूं। पर जॾहिं असां ते ॾुखियो वक़्तु अचे त असीं वरी ॾिसूं था चओ तरफ़ त असीं त सभु मिसकीन जेके सदाईं हिक ॿिए सां गॾु हूंदा आहियूं, उहे पंहिंजो पाण में वेठा आहियूं, जेके असांखां वोट वठी था वञनि, जेके असांखे सदाईं बेवकूफ़ बनाई था वञनि, उहे असांखे हींअर बि ॾिसी खिलंदा हूंदा त इहे बेवकूफ़ गॾु थिया आहिनि, इहे तकरीरूं करे हलिया वेंदा, असांखे हर शइ भॼी वेंदी। ऐं चवां थो त इहो बंदि थियणु घुरिजे। इहा मज़ाक जेका हिननि 55 सालनि खां 60 सालनि खां कई आहे, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे नस्लुनि ते रहम कयो। हीअ आवाम जा बचाव आहे, हादसो आहे, क़त्ल आहे, जेको बि आहे उन्हनि जूं जांचूं थियणु घुरिजनि। या अमीं इहो सम्झी वेही रहो उन्हनि पठाननि जे बयाने खे ॾियो त इहे फोरू हुआ, त बाबा फोरू हुआ त अमीं केरु थींदा आहियो चवण वारा। इहे शयूं अवां जो को आहे कोन, डोमेन ई कोन्हे त अमीं वही फ़ैसिलो कयो। असीं चऊं था त हाणे कोर्ट जो मामिलो आहे, इनशाला कोर्ट असां सां इंसाफ़ कंदी, असांजा सभु रस्ता खुलियल आहिनि। असीं हर माज़ ते पालारी बिरादरी सां जिथे राति जो कंहिं महिल बि सॾु कंदो, असीं सभु अवां सां गॾु हूंदासीं। महिरबानी।